अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, तव्हां सभिनी भाउरनि खे सुबुह जो सलाम। जीअं त अॼु असांजो वाल साहब फ़कीर नियाज़ हुसैन तारी तव्हांखे ॿुधाईंदो सुहिणे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो शेर मिठड़े मिठड़े प्यारे प्यारे आवाज़ में। अर्ज़ु कजे थो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। अस्सलाम वालेकुम, पाकिस्तान ज़िंदाबाद। प्यारा दोस्तों, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त अॼु तव्हांखे शाह जा बैत शेर मिसरा तव्हांखे अर्ज़ु रखंदुसि, ॿुधाईंदुसि। भिटाई साहिबु रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त अखियुनि खां कीन पुनो जो रतु न रुनाऊं, पलाणी दे पुनल खे बीठे ॾिठाऊं, अॼु तन अखियुनि में आऊं, अॼु कजल कहिड़ो पायां। चए थो अखियुनि में थी वेह त मां छपर वराए छॾियां, तोखे ॾिसे न ॾेह आउं न ॾिसां को ॿियो। चए थो अखियूं उहे धार जंहिंसां पसी मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, अखियूं उहे धार जंहिंसां पसी पिरीअ खे, ॿिए ॾांहुं कीन निहार जो घणो रिसारा सुपरी। चए थो अॼु पिणु अखिड़ियुनि सॼण पंहिंजा सारिया, गलनि तां ॻोढ़नि जूं बूंदूं बस न कनि, सदी सिक पिरनि ॾोक ॾिठे ई न लहे।